अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 31 ऑगस्ट ऐं सुबुह जा तक़रीबन 9 थिया आहिनि ऐं अरबा जो ॾींहुं आहे। कल्ह जेके मां कपिड़ा वठी आई हुयमि उन्हनि मां सनियूं कटिंग्स कढी जंहिंमें मूंखे शक हुयो त इहे फिटंदा त मां उहे भिजायूं, छो त रेड ऐं ग्रीन त घणो करे फिटण वारो हूंदो आहे। हे बि न, हे ॿ न फिटिया आहिनि, ग्रीन बि न फिटियो आहे, ब्लैक सफ़ा न फिटियो आहे, हे बिल्कुलु हल्को हल्को फिटे थो। यानी हिन जो मतिलबु आहे त हिनखे मां कंहिं लाइट कलर सां न सिबंदमि, वाइट सां या बिल्कुलु हल्के रंग सां, छो त हिनजो लाइट पिंक हिकिड़ो कलर निकिरे थो। सो बहरहाल इहा मुंहिंजी इब्तिदा आहे ऐं हिन महिल मां हाणे हिन कुनीअ खे पेंट करणु चाहियां थी त जीअं हितां हीअ मां हटाए छॾियां ऐं हिनजो हिकिड़ो फाइनल लुक बि ठही वञे ऐं उनखां पोइ तव्हां सां शेयर कंदमि। हीअ कुनी मुंहिंजी पेंट थी वई ऐं मां एॾी ख़ुशि थी थियां, यकीन कयो, ऐं सुकी वई आहे, बिल्कुलु ड्राई थी वई। ऐं हिनखे हिते स्टैंड ते प्लांट पियो हूंदो, पहिरियों मां हीअ रखी छॾी आहे। हिन में प्लांट विझंदमि या न विझंदमि ख़बर न आहे। हीअ ईअं बि हिते हिन कॉर्नर में एॾी प्यारी थी लॻे। ऐं क्ले जेका आहे मूं वटि अञा थोरी बची आहे, मां हिनजो कुझु न कुझु ठाहे छॾींदमि, छो त बहरहाल हिननि ते पैसा था ख़र्चु थियनि त ज़्यान त मां कंदमि कोन कंहिं सूरत। पर अॼु खां मां पंहिंजो प्लान कुझु बदिलायो आहे त मां तव्हांखे ॿुधायां थी त उहो प्लान छा आहे जंहिं ते मां अमल करणु अॼु खां स्टार्ट थी कयां। छो त पहिरियों कुझु ॿियो प्लान हुयो, हाणे चेंज थियो आहे, त उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। सो हिन महिल मुंहिंजो प्लान इहो आहे, पहिरियों त मां कुझु पैसा पई जमा कयां ॿोल मुतासिरीन जे लाइ, ठीकु आहे, उहे मां कुझु मोकिलिया बि आहिनि, तव्हांखे बि ॿुधायमि त किथे जमा कराइणा आहिनि। हाणे मुंहिंजो प्लान इहो आहे त मां जेको आहे सामान थी जमा कयां, कपिड़ा, थांव, हंध ऐं जूता, ॿारनि जा रांदीका। त इन जे लाइ मां हाणे अॼु इरादो कयो आहे त पंहिंजे हिन कॉलोनी में मां निकिरंदमि, डोर टू डोर इहो पंहिंजो वेंदमि, दर खड़काईंदी, अर्ज़ु कंदी, ॾिसां त केरु थो वरनाए सॾ खे। सो बहरहाल इहो अॼु खां कमु आहे, तंहिंजे करे मां फ़िलहालु कुझु ॾींहंनि जे लाइ सिलायूं ऐं पंहिंजा क्राफ्ट एक्टिविटीज़ ऐं अहिड़े क़िस्म जी हर शइ जेका बि आहे उहा मां फ़िलहालु छॾियां थी, छो त मुंहिंजो हाणे टारगेट, मुंहिंजो टास्क कुझु ॿियो आहे। त अॼु खां हिन कम ते लॻंदमि। सो हाणे मूंखे इंतज़ारु आहे खीर वारे जो, खीरु अचे काढ़े ऐं पोइ मां घर खे तालो हणी निकिरंदमि ऐं पंहिंजे हिन आसपास जेतिरा घर मां वञी सघियमि, जेतिरनि सां ॻाल्हाए सघियमि, त अॼु करे ईंदमि इनशा अल्लाह। तक़रीबन 12 थियण वारा आहिनि ऐं मां ॿाहिरि वई हुअसि खीर काढ़े, 11 बजे खनि वई हूंदमि शायदि। त कोई 15-20 घर मां चकर हणी आयमि, जंहिंमां 2-3 त दरवाज़ो न खोलियो, अलाए न हुया घर में, ऐं जेको आहे 2 चयो त असां कल्ह ई जेको भरे करे पंहिंजो सामान बैग्स ॾेई आया आहियूं, ऐं हिकिड़े चयो त शाम जो 5-6 बजे अची असां वटां खणो, असां कढी था रखूं, ऐं बाक़ियुनि चयो त असां 2-3 ॾींहंनि में कढी तव्हां ताईं पहुचाईंदासीं, थोरो असांखे टाइम लॻंदो। सो ॾाढो सुठो थियो, सुठो रिस्पॉन्स मिलियो ऐं हर घर में मां न वञी सघी आहियां, हिते इलाही सारा घर आहिनि, त मां आस्ते आस्ते करे उहो कमु कंदमि ऐं वरी शाम जो निकिरंदमि, थोरो चकर हणंदमि। सो हिन महिल हे थांव मूंखे अंदरि करणा आहिनि, 12 थिया आहिनि, लंच बि ठाहिणो आहे, त इहे सॼा कम करे वठां, उनखां पोइ वरी तव्हां सां मिलां। 2 थियण वारा आहिनि। मां पचायो चिकन जो बोड़, सिंपल रस वारो बोड़ ऐं मानियूं। सो मां खाई चुकी आहियां ऐं हे मां तारिक जे लाइ बोड़ कढी रखियो आहे। सॼी उमिरि असां अम्मा खे ॾिसंदासीं, बाबा जे लाइ कढी रखंदी। पहिरियों मुंहिंजो हस्बैंड हुयो त मां उनजो खाधो कढी अलॻि कंदी हुयमि त जीअं मुनासिबु खाधो उनजे लाइ रखिजे। सो हाणे मां तारिक लाइ रखंदी आहियां त ईअं न थिए त बचियल सचियल उनजे नसीब में हुजे। सो हाणे मां जेको आहे वक़्त खां अॻु में मानी खाई छॾी आहे। वक़्त खां अॻु में मतिलबु सुराण जो वेट न कयो, सुराण अञा न आई आहे, और तक़रीबन 2:30 बजे ईंदी आहे। मूंखे बुख लॻी ॾाढी ऐं मूंखे वञिणो बि आहे वरी ॿाहिरि कंहिं कम सां, त मां इन करे मानी खाई छॾी आहे। हाणे मां वेंदमि नमाज़ पढ़णु। 6:45 थिया आहिनि हिन महिल ऐं माशाअल्लाह माण्हुनि में ॾाढो जज़्बो आहे। हिकिड़े घर मां ॾाढी प्यारी हिकिड़ी छोकिरी अचे ॾेई वई, जेंट्स जा, लेडीज़ जा, ॿारनि जा कपिड़ा ऐं हीअ हिकिड़ी जूतनि जी थैली आहे हीअ वारी। ऐं ॿियनि मूंखे सुबुह ई चयो हो त तव्हां 6 बजे खनि अची खणी वञिजो, असां वटि कोई आहे न जेको ॾेई वञे। उफ़, त हे मां खणी आई आहियां, हेॾा सारा माशाअल्लाह खेसि आहिनि ऐं अलाए केॾियूं सारी चादरूं आहिनि, बेस्ट जेके आहिनि कंडीशन में कपिड़ा आहिनि, ऐं उनखां सवाइ हिकिड़ो हे कंबल बि आहे, त इहो बि आहे ज़बरदस्त। सो माशाअल्लाह हे त अॼु फर्स्ट डे आहे अञा, ऐं अॼु मां सिर्फ़ु साम्हूं वारनि पंहिंजी लाइन जे घरनि में वई आहियां। सुभाणे वरी बैक साइड ते वेंदमि, उनखां पोइ आस्ते आस्ते रोज़ानो 10-15 घर वधाईंदी वेंदमि। सो मां हे सामान 2 किस्तनि में खणी आई आहियां, इहो कंबल बि त सेकी पई आहियां, छो त कोई माण्हू न हो जेको खणे, ऐं मूंखे आइडिया बि न हो त एतिरा हूंदा सामान। त माशाअल्लाह ज़बरदस्त, दिलि ख़ुशि थी वई आहे। अलाह हिननि जो ॾिनो क़बूल करे
ऐं इहे सभु मां पंहिंजे हिसाब सां वरी खुलंदा इहे पैक थींदा त जीअं तरतीब सां मां मोकिलियां त चादरूं सभु हिकिड़े हंधि हुजनि, कपिड़ा सभु हिकिड़े हंधि हुजनि, जूता हिकिड़े हंधि हुजनि। सो बहरहाल अॼु खां इहो सिलसिलो जारी आहे। 7:30 थिया आहिनि हिन महिल ऐं सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। अॼुकल्ह नमाज़ आज़ान जल्दी थी अचे सांझे जी। राजी मानी में मां पचाईंदमि हे वाङण ऐं मानियूं पचाईंदमि, मंझंदि वारो बोड़ बि पियो आहे इलाही सारो। हिते सुरहाण बिज़ी आहे। सुरहाण छा में बिज़ी आहे? सुरहाण छा थी ठाहे? चाट। हे चाट न्यू स्टाइल चाट बाबा। हे चाट जी काई सॉस थी ठहे ऐं छोला था बॉइल। ठीकु आहे। सो मानी ऐं जेको आहे वाङण मुंहिंजी ज़िमेदारी आहे। हे सुरहाण पंहिंजे शौक़ में जेको कुझु पचाईंदी आहे सो उहो पचाए रही आहे। ऐं तव्हां खां मां हिन व्लॉग में अॼु मोकिलाईंदमि ऐं जेको बि मां सॼे ॾींहं में कयो, मां ॾाढी एक्साइटेड आहियां। अजीब मूं में हिकिड़ो नओं जोश, हिकिड़ो जज़्बो अची वियो आहे ॼण त मुंहिंजो वस नथो पुॼे त सॼे शहर जो चकर हणी सामान गॾु कयां ऐं वञी पहुचाए अचां। पहुचाइण पर मुंहिंजो कमु न आहे, पहुचाइण वारा वेठा आहिनि ॿिया। सो इंशाल्लाह जेको बि थींदो, अञा मां पंहिंजे घर मां न कढिया, इलाही शयूं असां सोचे छॾियूं, नोट करे छॾियूं आहिनि त असांखे हे शयूं कढणियूं आहिनि त उहे कढंदासीं इंशाल्लाह। सो मोकिलायूं था। ऐं हिते मुंहिंजी ॾाढी प्यारी कलरफुल ब्राइट कुनी पई आहे जंहिंखे ॾिसी ॾिसी मां ख़ुशि थी थियां। ऐं अञा हिन में डो पियो आहे, कुझु सुभाणे हिन जो ठाहे छॾींदमि छो त बहरहाल मूंखे हाणे टाइम न मिलंदो, पर पोइ बि हिन जो कुझु ठाहे छॾींदमि। ऐं मां तव्हांखे मोकिलायां थी। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, आबाद हुजो, ख़ुशि हुजो, जिते बि आहियो, जहिड़े बि एरिया में आहियो, ज़रूरतमंदनि जी मदद जहिड़े बि वे में करे सघो था कयो। ॾाढो ज़रूरी आहे, हिन महिल ॾुखियो वक़्तु आहे ऐं असां सभिनीनि जो फ़र्ज़ु आहे जेके असां सुखिया वेठा आहियूं। सो मोकिलायूं था। अलाह साईं ख़ुशि रखेव। वरी नए व्लॉग में मिलंदासीं।